नमस्ते दीदी। नमस्ते दीदी तव्हां हिकु सवाल थी पुछां। हाँ त सिख धर्म में हाँ असां ॿुधंदा आहियूं गुरुद्वारे में हाँ कि चवंदा आहिनि सभ ते वॾा सतगुरु नानक जिन कल राखी मेरी। हाँ त छा गुरु नानक देव सभिनी खां वॾा आहिनि? त थोरो ॿुधाईंदा? हाँ ॾिसो, इन लाइन जो पाण जे अर्थ सम्झूं। अगर रुकी रुकी पाण इन लाइन खे चऊं त पाण खे सम्झ में तो अचे कि जेको इहो नानक चए तो, गुरु नानक देव जी चवनि था कि सभ ते वॾा उहो सतगुरु आहे। अच्छा। नानक जी चवनि था सतगुरु ही वॾो आहे, जे मुंहिंजी लाज रखी, जे मुंहिंजी इज्जत रखी। अच्छा। तो ये परमात्मा जे लाइ वो गुरु नानक देव जी चवनि था। ॾिसो, तव्हां ॾिसंदा आहियो न मूर्तियुनि में बि गुरु नानक देव जी भी उंगली हमेशा मथे करे करे रखंदा आहिनि कि हुनखे यादि करो, हुन परमात्मा खे यादि करो। त ये पाण त ख़ैर उहो परमात्मा नज़र न ईंदो आहे न, उहो त शक्ति आहे, हुनखे पाण महसूस करे सघंदा आहियूं। परमात्मा पंहिंजी आत्माउनि जो पीउ आहे। आत्मा नज़र ईंदी आहे? न ईंदी आहे न। शरीर में कीअं निकिरी वेंदी आहे, कीअं गर्भ में ईंदी आहे, कंहिंखे पतो न लॻंदो आहे, परंतु महसूस कंदा आहियूं। शरीर मां निकिरी वई त शरीर हलण बंदि थी वियो आहे, त मतिलबु आत्मा निकिरी वई। गर्भ में आई, चुरपुर करे थी, त मतिलबु आत्मा आई आहे। त आत्मा शरीर रूपी कर्मेंद्रिय जॾहिं हिलदियूं डुलदियूं आहिनि, शरीर रूपी कर्मेंद्रियूं जीअं रीति कर्म कंदियूं आहिनि, हुन रीति पाण सम्झी सघंदा आहियूं कि आत्मा कहिड़े प्रकार जी आहे, हुनजो स्वभाव संस्कार कहिड़ो अथसि। त आत्मा जो भी परम पिता परमात्मा आहे। सभु धर्म स्थापक हुन परमात्मा जे लाइ ही इशारो कंदा आहिनि कि उहो ई वॾो आहे, उहो ई अची करे असांखे सुख शांति जी राह ॿुधाईंदो आहे, असांजी इज्जत रखंदो आहे न। कलयुग जी दुनिया में अची करे असांखे सुख शांति जी राह ॿुधाए, असां हुनजो एॾो वॾो बुरो भलो था चऊं कि उहो सर्वव्यापी आहे, कण कण में आहे, कुते में बि आहे, कच्छ मच्छ अवतार वठी ईंदो आहे। त इहे परमात्मा जे लाइ अपमान जी ॻाल्हियूं आहिनि। अॼु असां तव्हांखे चऊं कि तव्हां कच्छ मच्छ अवतार वठी करे असांजे घर आयो, असां तव्हांखे कुते में ॾिठो, असां तव्हांखे कचिरे में ॾिठो, तव्हां कचिरे में बि आयो, त तव्हांखे सुठो लॻंदो? तव्हां चईंदा न मुंहिंजो अपमान था कनि। ईअं ई परमात्मा जो पाण एॾो अपमान कयो आहे, त बि उहो पंहिंजे लाइ कलयुग जे अंत सतयुग जी आदि में अची करे पंहिंजे लाइ सुख जी दुनिया स्थापन कंदो आहे। त हिन करे इहे सिख पंथ में इहे लाइन चयल आहे कि उहो परमात्मा ई वॾो आहे, उहो ई असांजी अची करे लाज रखंदो आहे, इज्जत रखंदो आहे। असां एॾो मान अपमान कंदा आहियूं त बि असांखे सुख जी राह ॾेखारींदो आहे। अच्छा, ठीकु आहे जी। थैंक यू दीदी। थैंक यू।